सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जॾहिं कुछ गलत करना उन्हीं वक्त अगर पंहिंजे बैलेंस खे न ॾिसंदा त पतो न आहे असां केतिरा ई कर्म पंहिंजा गॾु करे चुका हूंदा आहियूं जंहिंजो पतो बि कोन्हे पवंदो। पर जेकॾहिं असांखे थैंक्स जी आदत पवंदी आहे, असांखे पंहिंजे लहिणा ॾियण जी आदत पवंदी आहे। थैंक्स हक़ीक़त में असांखे पंहिंजे कर्म जूं लेन देन यादि ॾियारींदो आहे। जेको छा वरितोसीं उनखे थैंक्स कयोसीं, उनखे वापसि कयोसीं, छा कयोसीं। जॾहिं असां पंहिंजे कर्मनि खे वापसि उहो कंदा आहियूं, इहो असांखे पंहिंजे जीवन में कमु ईंदो आहे। जॾहिं कंहिं संत महात्मा सतगुरु ईश्वर सां उहो थैंक्स न थींदो आहे, असां कॾहिं बि पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं। असां आम जीवन में कोई असांखे चांहि जी सलाह बि करे, पाणी जी ऑफर बि करे, असां उनजो थैंक्स कंदासीं, शुक्र कंदासीं। पर कोई संत असांखे एतिरी वॾी रहमत ॾींदो आहे, सतगुरु एतिरी वॾी कृपा कंदो आहे, असां किथे जा किथे पहुचंदा आहियूं, पोइ बि असां शुक्र न कंदा आहियूं। असां वरी वरी रहमत घुरंदा आहियूं, जी आसीस वठंदा आहियूं। उन सचे साईं जी, उन सतगुरु जी आसीस वठबी आहे। उनजा थैंक यू उनजा लफ़्ज़ न हूंदा आहिनि हक़ीक़त में। छाकाणि थैंक यू सां कमु पूरो थी वेंदो आहे जेको बि आहे। भाई उन कयो, असां थैंक्स करे पंहिंजो कमु पूरो करे छॾियोसीं, उनजी रहमत थींदी आहे। पर जो उन सां गॾु शुक्र ऐं थैंक्स उनजा कबो आहे, हक़ीक़त में संसार में असांखे बहितर करण जे लाइ हूंदो आहे, न कि उनजे लाइ हूंदो आहे। छाकाणि थैंक्स उनजे लाइ हूंदो आहे जेको चङाई करे वरी यादि करे। उहो मालिक चङाई कंदे वरी यादि कंदो ई कोन्हे, मां सां चङाई कई बि सही, उन सां सही हलो या ग़लति हलो, वरी जॾहिं वञो उहो त वरी सही हली छॾींदो आहे, उन सां वरी ग़लती जो वास्तो ई न हूंदो आहे। इन करे चयो वेंदो आहे संसार में चार तरफ़ हूंदा आहिनि। जॾहिं चइनी तरफ़नि खां हमला शुरू थींदा आहिनि, चइनी तरफ़नि खां बाक़ी कोई साथी संगी न ॾिसबो आहे, त पोइ बि उहो पंहिंजा ॿ द्वार खोले करे रखंदो आहे। या त मथे हथ खणी करे मथे तके करे उनको रहमत वरजे, या उनजे चरणनि में पहुजे तो हेठि मथे ॿई दरवाज़ा सदाई पंहिंजी रहमत खोले करे कॾहिं बंदि कंदो ई न। असांजा कहिड़ा बि कर्म हुजनि, कहिड़ा बि अमल हुजनि, कहिड़ो बि जीवन हुजे, उहो पंहिंजा द्वार बंदि न कंदो आहे, उहो कीअं बि हुजे। तंहिंजे करे थैंक्स जो वास्तो उन सां न हूंदो आहे। थैंक्स मालिक सां सिर्फ़ु इन करे कबो आहे जीअं असांखे आदत पवे त ॿिए कंहिंसां असां चङो हलूं। छाकाणि आम ज़िंदगी में इंसान असां जॾहिं बि ॾिसंदासीं कंहिं थोरो त चङो हलियो, अगरि उनजो शुक्र न कयोसीं त असांखे गिला जो घांगू बणिजी वेंदो, अञा अंदरि उनजो एतिरो जलंदो रहंदो, मां एतिरो हलियोमांसि पोइ बि न कई। तंहिंजे करे उनजो वास्तो मालिक सां न हूंदो आहे, पर समझ सां हूंदो आहे। तंहिंजे करे थैंक्स असांखे संसार जे कर्मनि खां कटियाईंदो आहे, असांखे पंहिंजो लेखो ॼाणाईंदो आहे। जंहिं जंहिं अहसान कयो उनजी असांखे यादि ॾियारींदो आहे। ऐं अगरि असां इंसाननि खे इहा थोरी समझ ऐं ॼाण हुजे, जेको असां सां चङो हले असां उहो करे भुलिजे न, ऐं जेको न चङो हले उहो कॾहिं असांखे यादि न हुजे त पोइ असां ज़िंदगी में इंसान जो महान भरिजी वेंदा, असां जहिड़ो को हूंदो बि न। तंहिंजे करे जेको ग़लति हले उनखे कॾहिं यादि न कयूं, जेको सही हले उनखे कॾहिं भुलिजूं न। कोई थोरो छो सलाह बि करे उनखे असां कॾहिं भुलिजूं न। असां जहिड़ो कोई इंसान न हूंदो, ऐं असां इंसान जे पुण्य भुलिजी करे पाप यादि कंदा, इन करे असांखां ग़लती इहा थींदी आहे, असां चङाई भुलिजी करे कंहिंजी थोरी मंदाई खे यादि करे वेही रहंदा आहियूं, ऐं पोइ सदाई पंहिंजा ज़ख़म हरिया भरिया रखंदा आहियूं।
तंहिं जे करे असां उन सचे साईं जे द्वार ते ईंदा, उनजी रहमतुनि में ईंदा। इन करे उनजे जीवन खे जॾहिं बि ॾिसंदासीं, जेको जीअं हलियो लेकिन हिन उन सां एतिरी बहितरी कई जंहिंजो को अंदाज़ न आहे। कंहिंखे केतिरो बि सतायो, कंहिं हुन सां केतिरो बि ॻाल्हायो, लेकिन बाद में पंहिंजी रहमत सां भरे छॾियो, पंहिंजी आसीस सां भरे छॾियो। ऐं कोई ॿिए सां बि चङो हलियो, बेशक उहो बेईमानी सां ई चङो हलियो, लेकिन उनखे पंहिंजी आसीस जो प्रसाद ॾेई करे वरी बेईमानी ख़तमु करे हमेशह उनखे चङाई ईमानदारी सां भरे करे ऊचो करे छॾियो, बहितरो करे छॾियो, ॿियो छा ई ॾेई छॾियो।